नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। मोरो खां मुश्ताक अली कुरैशी जी रिपोर्ट। मोरो म्यूनिसिपल मुलाज़िमनि तरफ़ां पघारूं बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ अॼु 6 ॾींहं बि पंहिंजे मासूम बचड़नि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो रैलीअ जी सूरत में मोरो मीडिया प्रेस क्लब ते पहुता, जिते उन्हनि धरणो हंयो, जंहिंजी अॻवानी मिसमात नाहिद शेख, एजाज़ शेख, ज़ीशान शेख ऐं ॿियनि कई। क़ौमी अवामी तहरीक अॻवाननि हिदायतुल्लाह सूमरो ऐं ज़ाकिर सूमरो पिणु संदनि एहतिजाज जी हिमायत कंदे शामिल रहिया। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त CMO मोरो ऐं नूर समूह केतिरनि ई मुलाज़िमनि जी रिटायरमेंट समेत 5 मुलाज़िमनि जी पघार बंदि करे छॾी आहे। नाजाइज़ तौर पैसा घुरिया पिया वञनि, न ॾियण सबबि संदनि पघारूं बंदि कयूं वयूं आहिनि ऐं ख़ाइनि धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुलाज़िमनि वधीक चयो त हू रेग्युलर ईमानदारीअ सां ड्यूटी कंदड़ आहिनि, जॾहिं त उन खां सवाइ ख़ान इज़ाफ़ी ड्यूटी पिणु वरिती वेंदी आहे, जेका हू बिना कंहिं इज़ाफ़े पघार जे कंदा आहिनि।